अस्सलाम वालेकुम साथियों, मुझे नालो कामरेड कोमल है ऐं 6वीं क्लास में पढ़ाती तव्हां खे मुंहिंजे स्टार ते अचण लबड़ीकार। साथियों, हींअर जेका वबा हले पई हाणे करोना वायरस जे बाबति तव्हां खे थोरो ॿुधाईंदुसि। काती कोन्हे ॾोह गन वढींदड़ हथ में, काती कोन्हे ॾोह गन वढींदड़ हथ में, पसियो पर अजीब जेल चो वञे लोह, आशिकन अंदोह सदा मशूकन जो। साथियों, दुनिया में काफ़ी सारी वबाऊं थी गुज़रियूं आहिनि। चवनि था पोयां कांगो जी बीमारी आई, माता जी बीमारी आई, पर साथियों उन्हनि सभिनी जो झट में इलाज निकिरी वियो। हींअर जेका वबा हले पई यानी करोना वायरस जो को इलाज न आहे सिवाय हथ धोइण, मास्क पाइण, ॿिए सां हथ न मिलाइण, 3 फुटनि जो मुफ़ासिलो रखण ऐं सैनिटाइज़र ऐं पाण खे सैनिटाइज़र करण। साथियों, हिन वबा खे कोविड-19 बि चवंदा आहिनि। CO जो मतिलबु कोरोना, VI जो मतिलबु वायरस, D जो मतिलबु डिज़ीज़ माना बीमारी ऐं 19 जो मतिलबु 2019 साल जे आख़िरी महीने दिसंबर जी आख़िरी तारीख़ 31 तारीख़ ते सिर्फ़ 3 कलाक हुआ न त 2020 थी वञे हा, पर हिन जे विच में करोना जो पहिरियों केस चीन जे शहर वुहान में आयो। शहर वुहान में मतो थरथलो ऐं चयाऊं वबा जो पूरो काफ़िलो। साथियों, सेप्टेंबर जे आख़िरी ॾहाके ताईं करोना वायरस सां मुतासिर थियलनि जो तइदाद 3,21,80,167 ऐं फौत थियलनि जो तइदाद 9,83,156। एतिरे क़दुरु जो सभ खां वधीक उसरियल मुल्क अमेरिका, बर्तानिया, फ्रांस, इटली ऐं जर्मनी सभ खां वधीक मुतासिर थिया। अमेरिका में 70,82,573 शहरी मुतासिर ऐं 2,11,431 फौत थी चुका आहिनि, जॾहिं त हींअर ताईं करोना वायरस सां मुतासिर ऐं फौत थियलनि जो तइदाद वधी वियो हूंदो। साथियों, हिन वबा खे 14वीं सदी जी कारी मौत ब्लैक डेथ तौरु सुञातो वञे थो। वस्सलाम। वेरी गुड, शाबाश शाबाश।